अस्सलाम वालेकुम। मैं मर्सिडी मिठू और बाबा आला 12 इमाम 14 मैसूम पाठ नंबर 32। उन करे इमाम मोहम्मद टकील इस्लाम जे आलमाना सलाहियतूं ॾिसी वो इमाम अल इस्लाम जो क़ाइल थी पियो। इमाम मोहम्मद टकील इस्लाम जिन खे पंहिंजो न्याणियूं बनाइण लाइ सोचणु लॻो। मामून पंहिंजे भाउ मोहतसिम अब्बासी खे वली अहद बनाए चुको। उन करे मोहतसिम ऐं ॿियनि शाही ख़ानदान जे फ़र्दनि उन ॻाल्हि जी मुखालफ़त कई ऐं हिकु वफ़द जे सूरत में मामूअनि सां मुलाक़ात करे खेसि उन जी ॻाल्हि खां बाज़ रखण जी कोशिशि कयाऊं। जंहिं ते मामून खेनि सम्झायो त इमाम मोहम्मद टकील इस्लाम कमसुन ज़रूरु आहे पर इलाही इल्मनि जी पालोट थियल अथसि। तव्हांखे संदन इल्म जो अंदाज़ो करिणो आहे त तव्हीं आलमनि सां संदन मनाज़रो कराए ॾिसो त तव्हांखे संदन इल्म जो अंदाज़ो थी वेंदो। मामून रशीद जे अहिड़े जवाब खां पोइ उन्हनि मुनाज़िरे जो एतमाम कयो जंहिंमें बगदाद जे काज़ी ऐं वॾनि वॾनि आलमनि खे मदऊ कयो वियो ऐं बगदाद जे काज़ी यहया बिन अक़सम खे इमाम मोहम्मद टकील इस्लाम जे साम्हूं मुनाज़िरे लाइ मुंतख़ब कयो वियो। इमाम मोहम्मद टकील इस्लाम जिन जे आलमाना गुफ़्तार माण्हुनि खे हैरान ऐं काज़ी यहया बिन अक़सम खे लाजवाब करे छॾियो। अहिड़ी तरह इमाम मोहम्मद टकील इस्लाम आॾो सभिनी आलमनि खे गोॾा टिके शिकस्त मञणी पई। मुनाज़िरे खां पोइ मामून रशीद पंहिंजी न्याणी उम्मुल फज़ल जी शादी इमाम मोहम्मद टकील इस्लाम सां कराई। शादी खां पोइ इमाम मोहम्मद टकील इस्लाम जिन कुझु अरसो बगदाद में रहिया ऐं पोइ मदीने मुनवरा वापसि मोटी आया। मामून रशीद पंहिंजी धीअ उम्मुल फज़ल खे बि इमाम मोहम्मद टकील इस्लाम जिन सां गॾु रुख़्सत करे छॾियो। महमद बिन फर जो बयानु आहे त हज जी रवानगीअ वक़्तु मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त अगरि इमाम मोहम्मद टकील इस्लाम मूंखे 203 चादरूं अता करे हा त आऊं उन्हनि खे अहराम तौरु इस्तेमालु करियां हा। जॾहिं आऊं मक़ामी सरफा वटि पहुतुसि त उते मुंहिंजो इमाम मोहम्मद टकील इस्लाम सां मुलाक़ात थी। मूंसां मिलण बैदि पाण 2 चादरूं घुरायाऊं ऐं उहे मुंहिंजे सिपरत कंदे फरमायाऊं त हीअ 2 चादरूं वठि उन्हनि खे अहराम तौरु इस्तेमालु कजांइ। ख़ुदा ताला तोखे बरकत अता फरमाईंदो। बहवाल आहे साक़िब फिल मनाक़िब मोजज़ात आले मोहम्मद अलैहिस्सलाम जुल्द 4। उमर बिन फर जो बयानु आहे त हिकु भेरे आऊं इमाम टकील इस्लाम जे ख़िदमत में हाज़िर हुउसि। दस्तरख़ान विछायो वियो ऐं जीअं त असां खाधे लाइ हथ वधाया त इमाम अल इस्लाम असांखे खाधो खाइण खां मना फरमाई ऐं मानी पचाईंदड़ खे सॾायाऊं। जॾहिं उहो शख़्स आयो त पाण उन खां कावड़ में सुवाल कयाऊं तो कंहिंजे चवण ते खाधे में ज़हर मिलायो आहे। उन शख़्स ते सख़्तु ख़ौफ़ तारी थियो ऐं उन मानियूं पचाईंदड़ शख़्स उनजो नालो ॿुधाए छॾियो जंहिं खेनि मानियुनि में ज़हर मिलाइण लाइ चयो। बहवाल आहे साक़िब फी मनाक़िब मोजज़ात आले मोहम्मद अलैहिस्सलाम जुल्द नंबर 4। ज़रकान जो बयानु आहे त काज़ी बिन अबी दाऊद मुंहिंजो गहरो दोस्त हो। हिकु ॾींहुं हू मूं वटि आयो त तमामु घणो रंजीदा हो। मूं खां रंजीदा हुजण जो सबबु दरियाफ़्त कयो त चयाईं मूंखे अॼु इमाम मोहम्मद टकील इस्लाम ख़लीफ़े मुअतसिम अब्बासीअ जे अॻियां ज़लील करे छॾियो आहे। थियो ईअं जो हिकु चोर ख़लीफ़े जे आॾो पेश थियो ऐं चोरीअ जो इक़रार करे चयाईं त मूं ते शरई हद जारी करे मूंखे गुनाह खां पाक कयो वञे। मूं समेत समूरा फुक़हा दरबार में मौजूदु हुआ ऐं इमाम मोहम्मद टकील इस्लाम जिन बि दरबार में मौजूदु हुआ। ख़लीफ़े मुअतसिम मूंखां पुछियो त हिन जे हथ खे किथां वठणु घुरिजे। मूं जवाबु ॾिनो त हिन जे हथ खे कराईअ खां वठणु घुरिजे। उन करे जो क़ुर हकीम में चोर जे लाइ कटए यदाए जो हुकुम आयल आहे। सूरत निसा जी आयत तमीम 43 में हुकुम आहे त तमीम में पंहिंजे चेहरनि ऐं मथनि जो मसह करियो
ऐं सॼे उमट उन ते मुतफ़िक़ आहे त हिते यद मां मुराद कराई आहे। उन करे हिन जे हथ खे कराईअ वटां वढणु घुरिजे। कुझु फुक़हा जे फतवा सां इख़्तिलाफ़ कंदे चयो त चोर जो हथु ठूंठ वटां वढणु घुरिजे। उन करे जो विज़ुअ वारी आयत में हथनि खे ठूठनि ताईं धोअण जो हुकुम आयल आहे ऐं हिन आयत जे रूह सां हथु ठूंठ ताईं आहे। उन करे चोर जे हथ खे ठूंठ वटां वढियो वञे। उन खां पोइ ख़लीफ़े मुअतसिम उन बारे में इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम खां संदन राय मरूम कई। इमाम अलैहिस्सलाम फरमायो, तव्हीं सभिनी फ़िक़हाउनि खां राय वठी चुका आहियो, आउं कहिड़ी राय ॾियां? पर जॾहिं ख़लीफ़े तमामु घणो इसरार कयो त इमाम अलैहिस्सलाम फरमायो, हिननि समूरनि फ़ुक़हाउनि सुन्नत जे ख़िलाफ़ फतवा ॾिनी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त सजदो 7 उज़वनि सां कयो वेंदो आहे, यानी सजदे जी पेशानी, ॿिन्ही हथनि जे तिरनि, ॿिन्ही गोॾनि ऐं ॿिन्ही जे सिरनि जो ज़मीन ते लॻणु ज़रूरी आहे। अगरि हथ खे कराई या ठूठ वटां वढियो वियो त हथु बाक़ी न रहंदो ऐं सजदो न थी सघंदो। अलाह ताला क़ुरान हकीम जी सूरह जिन में फरमायो आहे त सजदे जा मक़ाम अलाह ताला जी मिल्कियत आहिनि ऐं उन मां मुराद सजदे जा उहे ई 7 उज़व आहिनि। जेका शइ अलाह जी मिल्कियत आहे उनखे वढे नथो सघिजे। चोर जे लाइ शरई हुकुम इहो आहे त उन जे हथ जे आङुरनि खे पाड़ वटां वढियो वञे ऐं हथ जी तिरीअ खे बाक़ी रहणु ॾिनो वञे। ख़लीफ़ा मुअतसिम इमाम तक़ी अलैहिस्सलाम जे दलील खां बेहद मुतासिर थियो ऐं हुकुम जारी कयाईं त चोर जो हथु इमाम तक़ी अलैहिस्सलाम जे फतवा मुताबिक़ वढियो वञे। इहो ॿुधी मूं ते ॼणु क़यामत टुटी पई ऐं मूं दिलि में सोचियो, काश पंहिंजी फतवा जी अहिड़ी शिकस्त ॾिसण खां अॻु ई मूंखे मौत अची वञे हा। ज़रक़ान जो बयानु आहे त उन जे 3 ॾींहंनि खां पोइ क़ाज़ी बिन अबी दाऊद ख़लीफ़े मुअतसिम वटि वियो ऐं खेसि चयाईं त तव्हां जॾहिं दरबार में फ़िक़हा खे गॾु करे फतवा वठो था त उन वक़्तु तव्हांजे दरबार में रुॻो उलमा न पर वज़ीर, कातिब ऐं तव्हांजे ख़ानदान जा फ़र्द बि मौजूदु हूंदा आहिनि ऐं पोइ दरबार में थियल ॻाल्हियूं सॼे मुल्क में पखिड़िजी वेंदियूं आहिनि। हिन भेरे त तव्हां गज़ब करे छॾियो जो समूरनि फ़ुक़हाउनि जे फतवानि खे छॾे इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जे फतवा खे नाफ़िज़ करे छॾियो। तव्हांखे अहिड़ो फ़ैसिलो करण खां अॻु इहो ज़रूरु सोचणु घुरिजे हा त उम्मत जा अक्सर माण्हू संदन इमामत जा क़ाइल आहिनि ऐं इहो सम्झंदा त तव्हां इक़्तिदार जा ग़ाज़िब आहियो, जॾहिं त इक़्तिदार जो हक़ीक़ी वारिस इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम आहे। तव्हांजे कयल अहिड़े फ़ैसिले ख़ुदि तव्हांजे हुकूमत जे बुनियादनि खे लोॾे छॾियो आहे। क़ाज़ी बिन अबी दाऊद जी इहा ॻाल्हि ॿुधी ख़लीफ़े मुअतसिम जे चहिरे जो रंग तब्दील थी वियो। हिन पंहिंजे हिकु वज़ीर खे सॾाए इहो हुकुम ॾिनो त तूं इमाम तक़ी अलैहिस्सलाम खे पंहिंजे घर दावत ॾेई घुराए ऐं खेनि ज़हर ॾेई छॾे। वज़ीर ख़लीफ़े वक़्त जे हुकुम तहत इमाम तक़ी अलैहिस्सलाम खे वञी दावत ॾिनी। इमाम अलैहिस्सलाम ख़ासि मुज़रत कई पर हिन जे तमामु घणे इसरार सबबि नेठि खेनि दावत क़बूल करणी पई ऐं पाण अलैहिस्सलाम उन वज़ीर जो ॾिनल दावत में शरीक थिया। दावत में जॾहिं पाण खाधो खाधऊं त खेनि जल्दी अहसासु थी वियो त खाधे में ज़हर मिलियल आहे। पाण अलैहिस्सलाम फ़ौरन सवारी घुरायऊं। वज़ीर खेनि कुझु देरि वेहण लाइ अर्ज़ु कयो, जंहिंजे जवाब में फरमाईं, तुंहिंजे घर मां मुंहिंजो तुर्त रवानो थियणु वञणु ई बहितर आहे। उतां अचण बैदि इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम हिकु ॾींहुं ऐं हिकु राति शदीद तकलीफ़ में मुब्तला रहिया ऐं उन ई तकलीफ़ में शहादत माणियाऊं। मूसा बिन कासिम जो बयानु आहे त मके में इस्माइल नाले मुंहिंजो हिकु दोस्त मूंखां सुवालु कयो त छा इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम ते इहो वाजिबु न हो त पाण अलैहिस्सलाम मामून रशीद ख़ुदा जी राह में पंहिंजी अताअत ॾांहुं दावत ॾियनि हा। मुंहिंजे ज़हन में उन सुवाल जो को बि जवाबु न आयो, उन करे आउं ख़ामोश रहियुसि।
राति जो आउं घर निंड में सुतल हुउसि त मूंखे ख़्वाब में इमाम तकी अलैहिस्सलाम जी ज़ियारत नसीब थी। मूं काइन इस्माइल वारे सुवाल जो जवाबु मालूम कयो त पाण फरमायाऊं इमाम अलैहिस्सलाम ख़ुदा जी राह ऐं पंहिंजी अतात जी दअवत सिर्फ़ु तो जहिड़नि माण्हुनि खे ॾींदो आहे जिन मां खेसि तवक हूंदी आहे त उहे हुन दअवत खे क़बूलु कंदा। इमाम अलैहिस्सलाम सिर्फ़ु अहिड़नि माण्हुनि खे दअवत ॾींदो आहे जिन खां खेसि त क्यों न हुजे। आउं सुबुह जो निंड मां जाॻुसि त मूंखे ख़्वाब चई यादो जॾहिं आउं तवाफ़ करणु वियुसि उते मुंहिंजी इस्माइल सां मुलाक़ात थी ऐं मूंखे इहो जवाबु ॾिनो जंहिंखे ॿुधी हू ख़ामोश थी वियो।